السلام علیکم دوستوں، امید ہے آپ سب ٹھیک اور خیریت سے ہوں گے۔ آپ دیکھ رہے ہیں میرا یوٹیوب چینل ڈیجیٹل مالی آفیشیل۔ جو اساں وری کہیں بھی پارک میں آئے ہیں واک سے لا صبح جو ٹائم ہے، بارش بھی تھی ہے، ڈاڈو موسم بھی پیارو ہے۔ بیو تو میں تائیں کچھ دکھاریاں بھی تو یہ گلا ڈسو کہڑا زبردست پیا لگن۔ یہ ڈسو ॻाल्हियुनि ॿोलियुनि जो सिलसिलो बि जेको आहे जारी रहंदो ऐं असां गॾोगॾु वाक बि कंदा हलंदासीं। ऐं उन खां अलावा ॿियो त तव्हांखे मां हिकिड़ी अञा ॿी बि शइ ॾेखारियां थो। असल में वसियो आहे मींहुं। मौसम तव्हां ॾिसी सघो था। हाणे मां तव्हांखे का शइ ॾेखारियां थो, फैसल मस्जिद। दोस्तो हीअ आहे उहो पार्क जिथां हींअर असां आयासीं ऐं हीअ आहे अव्हांजी फैसल मस्जिद। नज़र अचे ॾिसो। ऐं हीअ साम्हूं जेको आहे सेंट टॉरेंस, जिथे मां अक्सर वेंदो आहियां। मौसम तव्हां ॾिसी सघो था। हिन वण में कुछ फसल भी थियो है ऐं हाणे मूंखे ख़बर न आहे भई कहिड़ो फसल आहे। तव्हां ॿुधाए त मूंखे लीमा त मूंखे न पिया लॻनि त हीअ लीमा आहिनि। तव्हां ॿुधाए त कहिड़ो फसल आहे। ये देखें दोस्तों, ही लीमा त नथा लॻनि यार, त ही लीमा आहिनि। ॾिसो तो दोस्तों ही हुयो असांजो अॼु जो व्लॉग ऐं मिनी व्लॉग हुई नंढो। मिड़ई मां चयो संगत खे सुबुह बारिश जो बि मज़ो वठायूं ऐं मौसम बि ॾेखारियूं। उम्मीद आहे त तव्हांखे वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी। ऐं असांजी जेको आहे टिकटॉक ID बि आहे डिजिटल मॉली ऑफिशियल जे नाले सां, ऐं इंस्टाग्राम बि आहे, उते बि तव्हांजी सपोर्ट लाज़मी आहे। ऐं वीडियो खे जेको आहे शेयर ज़रूरु कजो ताकी असांजी हौसला अफ़ज़ाई थिए। तो मिलंदासीं ॿी कंहिं वीडियो में। तेसिताईं पंहिंजो रखिजो इलाही सारो ख़्यालु। अल्लाह निगहबान। अल्लाह हाफ़िज़।